नाज़रीन, सिंध आबादगार बोर्ड मुल्क के डेमन में पानी मौजूद होने के बावजूद सिंध के 26 सैकड़ों खोट से पानी ॾियण ते सख्त एहतजाज कंदे उनके सिंध से सरासर नाइंसाफ़ी करार ॾेई छॾियो आहे। आबादगारनि चयो आहे त सिंध के घुर्बल ऐं हिस्से मूजिब पूरो पानी न मिलण सां वणनि तोड़े सारे जी पोख सख्त मुतासिर थींदी। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो एक अहम इजलास नायब सदर डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामानी की सदारत हेठि थियो। इजलास में सैयद नदीम शाह, डॉक्टर जुल्फ़कार यूसुफ़ानी, मोहम्मद मलूक निज़ामानी, असलम मरी, यार मोहम्मद लगारी, मेहताब लुंड, मुराद अली शाह बुकेराई, तहा अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध आबादगार बोर्ड के अॻवाननि चयो त हिन वक़्तु तरबेला ऐं मंगला डैम में पिणु पानी मौजूद आहे। उन जे बावजूद सिंध के 26 सैकड़ों खोट से पानी ॾिनो पियो वञे, जॾहिं त पंजाब में हिन वक़्तु पानी की का घणी घुर्ज न आहे ऐं इन जी भेट में सिंध में घणी घुर्ज आहे। सिंध आबादगार बोर्ड वधीक चयो त गुज़िरियल साल जी बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि सिंध जी ज़राअत ऐं आबादगारनि खे घणो नुक़सान थी चुको आहे। उनखे नज़र में रखंदे हिन साल सिंध जे आबादगारनि खे पोख जी मद में सहूलतूं मिलणु घुरिजनि हा, पर वेतर उनखे पंहिंजे हिसे जो ऐं घुर्ज मूजिबि पूरो पाणी बि नथो ॾिनो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। सिंध आबादगार बोर्ड चयो त वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते उन मामले जो नोटिस वठी सिंध के पूरो पानी ॾियारण लाइ पंहिंजो किरदार अदा करे त जीअं गुज़िरियल साल जे बरसात ऐं ॿोॾ सबबि मुतासिर थियल आबादगार पंहिंजे पेरनि ते बीही सघनि। सिंध आबादगार बोर्ड जे इजलास में पोख लाइ इस्तेमाल थींदड़ शयुनि जे अघनि में वॾे पैमाने ते वाध ते पिणु सख़्त ॻणती ज़ाहिर कई वई। सिंध आबादगार बोर्ड जे अॻवाननि चयो त सवा साल में यूरिया भाण जे मुक़रर क़ीमत 1650 रुपयनि मां वधी 3000 रुपया थी वई आहे, पर हाणे त वीतर यूरिया जो विकिरो ब्लैक ते 3300 खां 3400 रुपयनि में थी रहियो आहे। सिंध आबादगार बोर्ड चयो आहे त इहा ॻाल्हि निहायती ॻणती जोगी आहे त जेका शइ पंहिंजे मुल्क में ई तयारु थिए थी साब आबादगारनि खे महांगे अघ ते बि नथी मिली सघे, जेका ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। सिंध आबादगार बोर्ड सिंध ज़रई तहक़ीक़ ते ज़ोर भरियो आहे त हू इन मामले ते संजीदगी सां उपाउ वठे ऐं उन ते तहक़ीक़ करे इन जो को तदारुक करे आबादगारनि खे उन्हनि बीमारियुनि खां बचाव जे उपाउनि बाबति आगाह कयो वञे त जीअं वधीक नुक़सान खां बची सघिजे।